अस्सलाम वालेकुम। काफ़ी दोस्त इहो सुवाल पिया कनि त यूरिक एसिड ते हिकिड़ी वीडियो ठाही वञे। अगरि जे यूरिक एसिड वधी थो वञे त उहो कीअं बीमारियूं सबबु थी सघे थो ऐं यूरिक एसिड वधण जूं कहिड़ी वजूहात थी सघंदियूं। मां तव्हांखे सोलो करे सम्झायां त टे वजूहात थी सघंदियूं। सभिनि खां पहिरियों आहे त असांजो जिस्म पाण वधीक यूरिक एसिड ठाहे। असांजे जिस्म खे यूरिक एसिड जी ज़रूरत हूंदी आहे। शायदि असांजे जिस्म में सेल्स हूंदा आहिनि ऐं सेल्स में DNA हूंदो आहे। DNA खे ठहिण लाइ यूरिक एसिड जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं यूरिक एसिड ख़ुदि हिकिड़ो एंटीऑक्सीडेंट आहे, काफ़ी इंपॉर्टेंट बि आहे। तव्हांजे जिस्म खे उन जी ज़रूरत आहे। पर कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे तव्हांजो जिस्म वधीक यूरिक एसिड ठाहिणु शुरू कंदो आहे। इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं तव्हांजी बीमारी में हुजो या जॾहिं तव्हांजा सेल्स डैमेज थियनि या कीमोथेरेपी ते हुजे त तव्हांजो सेल्स डैमेज थींदा, प्रोटीन निकिरंदा, उहो प्रोटीन अगेन तव्हांजे यूरिक एसिड में कन्वर्ट थींदा। इन जी जेका ॿी वजूहात आहे यूरिक एसिड वधण जी, उहा आहे तव्हांजी एक्सक्रिएशन अगरि मुतासिर थी वञे। तव्हांजो जिस्म यूरिक एसिड त ठाहे थो पर उनखे ख़ारिज बि कंदो आहे। जेको 70% तव्हांजो यूरिक एसिड ख़ारिज थींदो आहे उहो तव्हांजे पेशाब मां आहे ऐं जेको 30% जेको ख़ारिज थींदो आहे तव्हांजे फीस जे थ्रू आहे। ॿ टे अहिड़ियूं दवाऊं हूंदियूं आहिनि जेके तव्हांजे एक्सक्रिएशन खे मुतासिर कंदियूं आहिनि, जेके ब्लड प्रेशर जूं दवाऊं थियूं, डायूरेटिक्स थी वियूं। उन खां अलावा ॿियूं काफ़ी मेडिकेशन्स आहिनि त जेके तव्हांजे यूरिक एसिड खे एक्सक्रिएट करणु न ॾींदियूं आहिनि ऐं जॾहिं एक्सक्रिएट न थींदी त अॻियां तव्हांजे जिस्म में यूरिक एसिड वधी वेंदो। इन जी जेका टीं वजह आहे उहा तव्हांजी डाइट आहे। अगरि तव्हां डाइट में ऑर्गन मीट था वठो, जेरो था खाओ, बुकियूं था खाओ या वॾो गोश्त था खाओ या अल्कोहल थी वियो, तव्हांजा फ्रक्टोस प्रोडक्ट्स थी विया, शुगर प्रोडक्ट्स थी विया, अगरि तव्हां वठो था त अगेन तव्हांजी ग़िज़ा जे करे बि यूरिक एसिड वधी सघे थो। अच्छा, यूरिक एसिड जे वधी वञे त उन जूं कहिड़ियूं अलामतूं हूंदियूं आहिनि। काफ़ी कंदा आहिनि सवाल त जे यूरिक एसिड वधियल आहे त उहो छा सभिनी जोड़नि में सूरु विझंदो आहे? त दोस्तो ईअं न आहे। अमूमन जेको तव्हांजो जॉइंट इफेक्ट थींदो आहे 80% उहो तव्हांजो पहिरियों आंगूठो हूंदो आहे। उन जोड़ में तव्हांजी सोज़िश थींदी, तव्हां राति जो सुता पिया हूंदव ऐं जॾहिं सुबुह उथंदो त तव्हांजो अंगूठो आहे उहो सुॼियल हूंदो, गरम हूंदो, तव्हांखे बुखार पइजी सघिजे थो। अगरि को हुनखे टच करे त तव्हांखे ॾाढो सूरु पवंदो। त 80% केसिस में तव्हांजो पहिरां वारो अंगूठो उन में सोज़िश थींदी आहे। जेके 20% जा केसिस हूंदा आहिनि उहो तव्हांजे गोॾनि में थी वियो, तव्हांजी कलाइनि में थी वियो या तव्हांजी पहिरीं खुड़ियुनि में, इन जॉइंट्स में बि इफेक्ट थी सघे थो। त इहो लाज़िम आहे त अगरि तव्हांखे जोड़नि में सूरु थो पए त हमेशह उहो यूरिक एसिड जे वधण जे करे ई हूंदो। उन ॿी वजूहात थी सघंदियूं। त गाउट जो करेक्टरिस्टिक इहो ई आहे त 2-3 ॾींहं तव्हांजो सूरु हलंदो। कॾहिं कॾहिं इहो बग़ैर दवा जे ई सही थींदो आहे। वरी 2-3 महीननि खां पोइ तव्हांखे वरी अगेन अटैक पवंदा, वरी सोज़िश थींदी, वरी तव्हांजे जोड़नि में सूरु पवंदो। अगरि इन इलाज जी ॻाल्हि कई वञे त इन जो जेको इलाजु आहे उहो डिपेंड थो करे तव्हांजे काज़ ते। आख़िरकार जड़ कहिड़ी आहे, तव्हांजो यूरिक एसिड वधे छो थो? आइदर उहो तव्हांजी डाइट जे करे थो वधे, तव्हांजी एक्सक्रिएशन न थियण जे करे वधे थो, या तव्हांजो जिस्म ख़ुदि वधीक ठाहे थो। त तव्हांजो सॼो जेको ट्रीटमेंट हूंदो आहे उहो हुन ते डिपेंड कंदो आहे। बाक़ी सिम्पटम्स लाइ, सूर लाइ, सोज़िश लाइ असां नॉन स्टीरॉइड एंटी इंफ्लेमेटरी ड्रग्स ॾींदा आहियूं। पाणी चवंदा आहियूं त तव्हां पाणी वग़ैरह घणो पीओ। बाक़ी अगरि कंहिंजो यूरिक एसिड वधियल आहे त उहो एवेल्यूएट कराए त यूरिक एसिड आख़िर हुन में वधियो छो आहे। पहिरियां जड़ ते अचो, हुन खां पोइ हुनखे असां प्रॉपर ट्रीट करे सघूं था। सो थैंक यू दोस्तों।